माण्हू चवंदा हुआ त अनुष्का जे विराट कोहलीअ जी ज़िंदगी में अचण बाद संदसि कैरियर तबाह थी वियो आहे। अनुष्का शर्मा निभागी आहे जो विराट कोहली जी ज़िंदगी ख़राब करे रही आहे। इन दौरान अनुष्का शर्मा खे इंटरनेट ते एतिरो ट्रोल कयो वियो जो हू मायूस थी सोशल मीडिया खां ई कटिजी वई हुई। पर हक़ीक़त इन जी उबतड़ आहे। सॼी ख़राबी विराट कोहलीअ में आहे, कंहिं ॿिए न, पर विराट कोहली पाण इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो आहे। अॻूणे भारतीय कप्तान जो चवणु आहे त हू नाकामियुनि सबबि एतिरो बख़ील थी वियो हो जो ज़ाल खे घटि वधि ॻाल्हाईंदो हो, खेसि दड़का ॾींदो हो। घर वारनि सां बि संदसि रवैयो को ठीकु कोन हो। कोहली मूजिबि संदसि तबियत में चिड़ ऐं कावड़ हूंदी हुई, पर पोइ खेसि अहसासु थियो त जेकॾहिं हू सुठी कारकर्दगी नथो ॾेखारे सघे त उन में कंहिंजो ॾोह नाहे ऐं इन हक़ीक़त खे क़बूल करणु घुर्जे त मां ख़राब रांदीगर आहियां। विराट कोहली चयो त मां सच खां भॼी नथो सघां, जेका हक़ीक़त आहे उन खे क़बूल करणो पवंदो ऐं हाणे मां ॾाढो ख़ुशि आहियां। विराट कोहली नए साल जी शुरूआत में गुज़िरियल 2 सालनि जी कसर कढी छॾी आहे। साल जी पहिरीं मैच में ई हिन सेंचुरी ठाही ऐं हाणे कोहली खे उमेद आहे त हू कामयाबीअ जो सफ़र अॻिते बि जारी रखंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk